वडेरो मोहम्मद इब्राहिम मेमन सां गॾो गॾु हिन महफ़िल जा नक़ीब सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी साहब ऐं ये पहिरों वर ॾियाराईंदा उन सां गॾो गॾु भाऊ अब्दुल हफ़ीज़ मेमन साहब तमाम दोस्त पंहिंजी जाइन ते वेठा हुजनि तमाम साथी वेही रहनि भाऊ अब्दुल हफ़ीज़ मेमन साहब ऐं अब्दुल समद मेमन साहब ये वर ॾियारा रहिया आहिनि वडेरो मोहम्मद इब्राहिम मेमन हाफ़िज़ अब्दुल क़दीर डॉक्टर नज़ीर अहमद मेमन मौलाना गुलाम मुर्तज़ा ऐं मौलाना गुलाम कादिर उलरो ऐं उस्ताद नेमतुल्लाह सोलंकी साहब उस्ताद गुलाम कादिर उलरो भाऊ अब्दुल हफ़ीज़ आकाश अहमद उलरो ऐं हिन महफ़िल जा सदर साईं रफ़ीक अहमद शाह अमरोटी साहब वारो ॾियाराए रहिया आहिनि हिन मेमन वेलफेयर एसोसिएशन जा सदर साईं मोहतरम जनाब मोहम्मद इब्राहिम मेमन साहब ऐं हाफ़िज़ अब्दुल क़दीर ऐं वक़ार अहमद डंगराज साहब डॉक्टर नज़ीर अहमद मेमन साहब अब्दुल समद मेमन ऐं चाचो अब्दुल हफ़ीज़ मेमन साहब तमाम साथी वेही रहनि भैया तमाम दोस्त वेही रहनि तमाम दोस्त पंहिंजी पंहिंजी जाइन ते वेही रहनि तमाम दोस्त पंहिंजी पंहिंजी जाइन ते वेही रहनि तमाम साथी वेही रहनि थोरा के थोरा नाहिन तुंहिंजा थोरा घणा ई आहिन तुंहिंजा थोरा घणा ई आहिन वो साईं तुंहिंजा थोरा के थोरा नाहिन वो साईं तुंहिंजा थोरा के थोरा नाहिन तुंहिंजा थोरा घणा ई आहिन ओए तुंहिंजा थोरा घणा ई आहिन वो मौला तुंहिंजा थोरा के थोरा नाहिन वो साईं तुंहिंजा थोरा के थोरा नाहिन जिस्म जो साह जो दिल जो थोरो अजब नूर नेणन जो आहे निसोरो अजब जिस्म जो साह जो दिल जो थोरो अजब नूर नेणन जो आहे निसोरो अजब बिन हथन जो ऐं पेरन जो थोरो जुदा बिन हथन जो ऐं पेरन जो थोरो जुदा केरे आहिन जो थोरा लाहिन वो साईं केरे आहिन जो थोरा लाहिन तुंहिंजा थोरा घणा ई आहिन तुंहिंजा थोरा घणा ई आहिन वो साईं